أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد كذب أصحاب الحجر المرسلين وآتيناهم آياتنا فكانوا عنها معرضين وكانوا ينحتون من الجبال بيوتا آمنين فأخذتهم الصيحة مصبحين فما أغنى عنهم ما كانوا يكسبون وما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وإن الساعة لآتية فاصفح الصفح الجميل إن ربك هو الخلاق العليم صدق الله العلي العظيم صلى اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह साईं इशा जी नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब फरमाई। कुरान मुक़द्दस की सूरह हिजर जो तफसीर हले थो अल्लाह पाक इन खां अॻु में हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम उन जी बुराइनि खे ऐं उन जे तबाहीअ खे अल्लाह साईं बयानु फरमायो ऐं उन मां अल्लाह पाक इहो सबक़ ॾियणु फरमायो त जॾहिं मां अल्लाह जी नाफ़रमानी थींदी त पोइ कंहिंजो हसब नसब कमु न ईंदो कंहिंखे। हाणे लूत अलैहिस्सलाम जे तरफ़ तव्हां नज़र कयो, अल्लाह जो प्यारो पैगंबर हुयो, अल्लाह जो उल आज़म पैगंबर हुयो हज़रत लूत अलैहिस्सलाम, पर क़ौम जॾहिं नाफ़रमानी कई त हिन नाफ़रमानी जे करे अल्लाह पाक उन जी क़ौम खे छॾे न ॾिनो। इन जे करे त बाबा ठीकु आहे हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे ठहियो भला। जीअं दुनिया जे अंदरि केतिरनि इंसाननि खे इहो वहम हूंदो आहे त साईं चौधराहट में मिसाल जीअं वठो त बाबा इहे साईं जे साए में हले थो, पोइ खणी उहो नमाज़ न पढ़े, पोइ खणी उहो रोज़ो न रखे, पोइ खणी उहो दुनिया जे इन इस्लाम जे जेको हुकमनि ते अमल न करे, पर चयूं त साईं साईं जे पाड़े में रहे थो, साईं जी ख़िदमत करे थो। जीअं तव्हां केतिरा ई तव्हां मुजावर ॾिसो त उहे जेके आहिनि क़बरुनि जे मथां जेके आहिनि महिनत बि कंदा, बुहारी दुहारी ॾींदा, न उन्हनि जे कपिड़नि जे पाकई जो एतमाम, न घर घाट हलाइण जो एतमाम, न नमाज़ पढ़ंदा, न उन्हनि खे नमाज़ जा फ़र्ज़ ईंदा। बसि इन आसिरे में त बाबा साईं जे इन जेको आहे मज़ार जो मुजावर आहे, बसि क़यामत जे ॾींहं जो उथंदो त चवंदा त साईं जे मज़ार जो मुजावरो रब चवंदुसि हल बाबा तोखे साईं जे करे तोखे बि तूं जन्नत में। त इहे जेके आहिनि क़ुरान जेको आहे इन्हनि शयुनि खे रद्द करणु फरमायो। जेकर अहिड़ी ॻाल्हि हुजे हा न त हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारा इहे जेके आहिनि लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जी निस्बत उन्हनि खे मिली, हाणे नबीअ जी निस्बत उन्हनि खे मिली, नबीअ जी क़ौम जे अंदरि रहनि पिया। पर अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं को माण्हू चवे त साईं उन्हनि जे त बुराई जो कमु हुयो त मुंहिंजा दोस्त बुराई जे कम जे करे निस्बत कमु न आई न उनखे, भली खणी बुराई जो कमु कनि पिया पर अल्लाह जे नबीअ जी निस्बत कमु न आई न। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं को इंसानु निमाज़ नथो पढ़े इहो बि त बुराई जो कमु आहे न। जेकॾहिं को पाकाई नथो करे, जेकॾहिं को इंसानु अल्लाह जे हुकमनि जो चवणु नथो वठे, नाफ़रमानी करे थो, त इहो बि त बुराई जो कमु आहे न। त उन ते जेको आहे हुते नबीअ जी निस्बत कमु नथी अचे त हिते कंहिं बुज़ुर्ग जी, पीर जी, कंहिं फ़क़ीर जी, कंहिं सईद सगोर जी निस्बत कीअं कमु ईंदी? जंहिंमां मालूम इहो थियो त निस्बत इंसान खे तॾहिं कमु अची सघे थी जॾहिं इंसान जा बुनियादी अक़ीदा दुरुस्त हुजनि ऐं जेके अल्लाह जा फ़र्ज़ हुजनि उन बुनियादी फ़र्ज़नि जे अंदरि इंसान जी कोताही न हुजे, हा पोइ निस्बत इंसान खे कमु बि अचे। जेकॾहिं औलाद पंहिंजे अबे अम्मा जो चवणु वठंदी त अबो अम्मा हुन जे लाइ दुआऊं बि कंदा ऐं उन्हनि खे जेको आहे अबे अम्मा जो फैज़ बि हासिलु थींदो। ऐं जेकॾहिं जीअं तव्हां मिसाल वठो, जेकॾहिं उस्ताद जो शागिर्द चवणु वठंदो
त जेको उस्ताद उनखे दुआऊं बि कंदो, उनखे पढ़ाईंदो बि, उन ते महिनत बि कंदो। पर जेकर हिकिड़ो छोरो चवण ई न वठे ऐं उहो चवे त साईं शागिर्द फलाणे उस्ताद जो आहे, त उहो उस्ताद जेको आहे उनजे लाइ दुआ पियो कंदो, चवंदो त अलाह करे सिधे रस्ते ते अचे, बाक़ी ईअं न चवंदो त हीउ सुधरियल, ईअं न चवंदो त हीउ कामयाबु आहे। हा, इन आसरे में उनखे पियो हलाईंदो त मन न मन सुधरी पवे, पर ईअं न चवंदो त हीउ कामयाबु आहे। हाणे बाबा पुट तूं वञ, जेका दुनिया जे अंदरि तूं अघाइजी वञ, न कॾहिं। त अहिड़ी तरह अल्लाह तबारक व ताला सबक सेखारियो, फरमाई त सिर्फ़ निस्बतुनि जा कम ॻोल्हण वारो पहिरियां मां अल्लाह जी ज़ात ते ईमान आणियो, उन खां बाद में अल्लाह जी फर्माबरदारी कयो, उन खां बाद में भली तव्हां के नेक बाने जी निस्बत वठो, पर निस्बत बि उन जी वठो जेको वाक़ई अल्लाह जो वली हुजे। ईअं न त असां वटि जेको आहे जंहिंखे जेके कपिड़ा पूरा पातल न हुजनि, जंहिंखे तहारत करण जी ख़बर बि न हुजे ऐं पंहिंजो सॼो जिस्म हुनजो पलीत लॻो पियो हुजे, चूंकि उहो उघाड़ो आहे या हुनजा कपिड़ा जेके आहिनि जिस्म तां नज़र नथा अचनि, त चवंदा त साईं हे त वॾो पोतल बानो आहे। पोतल बाने जी दलालत इहा किथे आहे उनखे पाकई करण जी? जेकर अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त अल्लाह जा जेके वली हुजनि हा, त उहे जेके आहिनि पोतल बाननि जी इहा निस्बत हुजे हा, त उहे त जेके आहिनि पोइ इन्हनि खां बि वधीक जेके आहिनि बिना कपिड़नि जे घुमनि। हालांकि तव्हां ॾिसो त जेके बि अल्लाह जा वली आहिनि उन्हनि जेको आहे तहारत जो, पाकाई जो पूरो एतमाम कयो, नमाज़ जो पूरो एतमाम कयो, अल्लाह जे हुक्मनि खे अदा करण जो पूरो एतमाम कयो। इन्हनि सभिनि फ़राइज़नि खे अदा करण खां बाद में उन्हनि वञी करे इन निस्बत खे वञी करे हासिलु कयो ऐं अल्लाह जे विलायत जी दरबार में वञी करे पहुता। ईअं न आहे त साईं साईं जो मां मुरीद आहियां, बसि असांखे त परवाह ई न आहे। इहो साईं जो मुरीदी कमु न ईंदी। क़ुर फरमायो क़यामत जहिड़ी इहे इंसान बीठा करे चवंदा, साईं हिननि असांखे गुमराह कयो, हाणे असांखे ताक़त ॾे त हिननि खे पंहिंजे लतनि जे हेठां लताड़ियूं वेही करे। जिन इंसाननि खे गुमराह कयो, जेके हक़ वारा वली आहिनि उहे त पंहिंजे मुरीदनि सुधो जन्नत में वेंदा, जेके हक़ वारा आहिनि, क़ुर वारा आहिनि, अल्लाह जे रसूल जी फर्माबरदारी वारा आहिनि। पर जेके नाफ़रमान आहिनि उन्हनि सां हाल इहो थींदो जो क़यामत जहिड़ी उन्हनि खे पंहिंजा पंध अहिड़ा चवंदा त ज़ालिम पाण बि जहन्नम में, असांखे बि जहन्नम में, त उहे चवंदा त असां पाण बि ख़राबु हुयासीं, त जहिड़ो असां हूंदासीं त ओड़ा बि तव्हांखे बि रस्ता उहे ॾेखारियासीं। सो बहरहाल अल्लाह पाक जो क़ुर सबक़ ॾिनो, फरमाई त निस्बत इंसान खे कमु न ईंदी, अगरचे निस्बत नबीअ जी छो न हुजे। अल्लाह जी नाफ़रमानी थी, पोइ खणी नाफ़रमानी कहिड़े बि अंदाज़ में हुजे, रब जी नाफ़रमानी आहे, चाहे उहा ज़िना हुजे, बदकारी हुजे, हमजिन्स परस्ती हुजे, छा बि हुजे, रब साईं हुनजे लाइ जाइज़ रस्ता रब साईं खोलनि फरमाया। फरमाई त बाना तोखे ज़रूरत आहे तूं जाइज़ तरीक़ो अपनाए, जाइज़ रस्ता अल्लाह पाक खोले छॾिया। जीअं रिज़्क़ जे अंदरि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हराम खाए, व्याज खाए, जुआ मां पैसा कमाए त खाईंदो त उहो बि, पर इहो सॼो तरीक़ो हराम जो जहन्नम वारो तरीक़ो आहे। पर जेकर ॿियो माण्हू जाइज़ तरीक़े सां रिज़्क़ कमाए, हलाल कमाए, भली घणे लखे रुपया कमाए, तरीक़ो जाइज़ हुजे, वक़्त ते उनजी ज़कात अदा कंदो हुजे, उन माल जो हक़ अदा करे, भली घणी वञी महलात ठाराए, वञी घणी 100 गाॾियूं वठे, परवाह न आहे, हलाल कमाए, हलाल में खाराए ऐं हलाल जे तरीक़े सां इस्तेमालु करे, को हर्ज ई कोन्हे। अहिड़ो माल जेको इंसान जे लाइ बरकत, अहिड़े ताजर खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिशारत ॾिनी। पाण फरमायूं त इहो अहिड़ो ताजर जेको हलाल कमाए, हलाल ते ख़र्च करे ऐं हलाल खाए, फरमायूं त उहो पंहिंजो हलाल जो हक़ बि अदा करे। फरमायूं त इहो क़यामत जहिड़ी मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ेसरी हो। सो अल्लाह जो क़ुर इहो सबक़ ॾिनो, फरमाईं त जेकॾहिं तव्हांखे ईमान हूंदो, अमल साले हूंदो, रब जी नाफ़रमानी खां इंसान परे हूंदो, त पोइ इहो इंसान कामयाबु आहे। जेकर ईमान न आहे या अमल साले न आहे, नाफ़रमानी अल्लाह जी, पोइ चाहे नबीअ जे पाड़े में रहंदड़ हुजे, नबीअ जे छटी जे हेठां रहंदड़ हुजे, तॾहिं बि अल्लाह जो अज़ाब ईंदो। ऐं फरमाईं त अल्लाह जो अज़ाब आयो, 3 अज़ाब अल्लाह पाक हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां नाज़िल फरमाया, 3 अज़ाब। अवां असांजी कहिड़ी हैसियत आहे? सो अॻिते वरी अल्लाह पाक हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जो मिसाल बयानु फरमायो। असहाब हिजर, चूंकि हिन सूरत जो नालो सूरतुल हिजर आहे, हिजर हिकिड़े मक़ाम जो नालो आहे। इहे जेके आहिनि क़ौमूं तबूक खां वठी करे वादी क़ुरा ताईं जेके आहिनि, इन्हनि जा चवनि था 1700 जेके आहिनि ॻोठ हुया। उन्हनि जो मरकज़ी ॻोठ जो शहर जो नालो हुयो हिजर, जंहिंजे करे क़ुर जेको आहे उनजी निस्बत सां इन क़ुर जी सूरत ते नालो रखियो। सो फरमाई त हिजर मक़ाम ते असहाब ऐका वारा रहंदा ऐं उन्हनि मां मुराद जेके आहिनि हज़रत, ऐं उन्हनि में किन जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ अंबिया किराम आया,
वादी क़ुरा जे भरिसां जेको आहे हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला नबी बनाए करे मोकिलणु फरमायो। ऐं वरी जेको आहे परियां वरी अल्लाह पाक हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे नबी बनाए करे मोकिलणु फरमायो। सो रब साईं जेको आहे इन असहाब ऐका वारनि जो ज़िक्र फरमायो, फरमाईंदा वलक़द कज़्ज़ब अस्हाबुल हिज्रिल मुरसलीन, फरमाईंदा कूड़ो कयो इन असहाब हिज्र वारनि रसूल खे, रसूल जे इन प्रोग्राम खे कूड़ो कयो। व आतैनाहुम आयातिना फकानू अन्हा मुअरिदीन, फरमाईंदा असां इन्हनि खे निशानियूं ॾिनियूंसीं, इन्हनि खे निशानियूं ॾेई करे इन्हनि खे सम्झायोसीं। जीअं सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम खे अल्लाह पाक निशानी ॾिनी, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम वारनि अर्ज़ु कयो त साईं असांखे भला हिकिड़ी निशानी ॾेखारियो। साईं कहिड़ी निशानी? फरमाईंदा हीअ जेको जबल ॾिसो था न, इन जबल मां ॾाची निकिरे, जेका ॾाची जेका आहे ढुकी हुजे ऐं उहा ढुकी ॾाची करे अचण सां अची करे पंहिंजो फर ॾे। हज़रत सालेह अलैहिस्सलाम अल्लाह पाक खां दुआ घुरी, दुआ क़बूल वई। अल्लाह पाक फरमाए सालेह ॾिस इन जबल मां पहाड़ मां ॾाची कढी मां तव्हांखे ॾेखारियां थो। अल्लाह पाक जे हुक्म सां हज़रत सालेह अलैहिस्सलाम जो मौजज़ो ज़ाहिर थियो, ॾाची पहाड़ मां भॼंदी ॿाहिरि निकिरी आई ऐं ॿाहिरि अची करे फर ॾिनई। ऐं उन फर ॾियण जे बावजूदि उन्हनि जेको आहे चयो त न असां न मञण वारा न मञो, उन्हनि चयो त असां न मञींदासीं, त वॾो को जादूगर आहे। फरमाईंदा पाण निशानी घुरियऊं, निशानियूं घुरण खां बाद में पाण वरी उन्हनि जो इनकार कयो, पोइ अलाह खे कावड़ अचे या न अचे। फरमाईंदा व आतैनाहुम आयातिना फकानू अन्हा मुअरिदीन, असां उन्हनि खे निशानियूं ॾेखारियूंसीं, पोइ उन्हनि असांजी निशानियुनि जो इनकार कयो। वकानू यनहितून मिनल जिबालि बुयूतन आमिनीन, फरमाईंदा उन्हनि खे ताक़त अल्लाह पाक एतिरी ॾिनी जो पंहिंजे हथनि सां इन जबलनि पहाड़नि खे खोटरे करे उन्हनि में घर ठाहींदा। जे अॼोके वक़्त में तव्हां ॾिसो त हे जेके डिफेंस में जेके पंहिंजा बंगला ठाहिनि था न, इहे जेके छा कंदा, हेठि ज़मीन खे खोटरे करे वरी उन्हनि में साईं एॾो लोह था पूरनि जो मां चवां थो त उन्हनि जो ख़ानदान सॼो मरी वञे उहो लोह न करे, एॾो उन्हनि में लोह पूरे करे पहिरियां जेके आहिनि किरनि सां खाटरी कराए, हेठि जेके आहिनि 10 फुट हेठि खाटरी था कराइनि, पोइ उन्हनि जूं भितियूं बि जेके आहिनि RCC लोह जा अहिड़ा बंडल, उहे RCC भितियूं बि RCC, तरा बि RCC, चौधारी RCC, उहे RCC ब्लॉक बंदि कराए वरी उनजे मथां वरी डांबर था हणाइनि त जीअं उनखे माना कंहिं बि क़िस्म जे सिम जो असर ई न थिए। अहिड़े क़िस्म जा मतिलबु ताक़तवर जेके आहिनि बंगला ठाहिरां, पर को इहे बंगला उन्हनि खे मौत खां बचाए था सघनि। अल्लाह पाक हिननि जो मिसाल बि अहिड़ी तरह बयानु फरमायो, फरमाई पहाड़नि जे अंदरि जबल ठाहींदा हुआ। हाणे पहाड़ जॾहिं हज़ारे फुट बुलंद जॾहिं पहाड़ हुजे, उन में जेकॾहिं खोटरे करे को माण्हू जबल ठाहे, उहो जेको घर ठाहे, त उहो घर त उन पहाड़ जे मुक़ाबले खुरड़ी आहे न, उनखे छा थींदो? चाहे लोॾा अचनि छा बि अचनि, कुझु बि कोन थींदो जेसीं ताईं रब जो हुकुम न थिए। इन जबल जे अंदरि ठहियल जेके आहिनि घर खे केरु थो ठाहे सघे? फरमाईंदा वकानू यनहितून मिनल जिबालि बुयूतन आमिनीन, इन्हनि खे ताक़त एतिरी जो जबलनि में पहाड़नि में खोटरे करे घर ठाहींदा, अमन सां हुन में रहंदा। फ़अख़ज़तहुम सैहा, जॾहिं अल्लाह जो हुकुम आयो, अचानक रब हुकुम फरमायो फ़रिश्ते खे, फ़रिश्ता वञी करे रड़ कर, रड़ जो अल्लाह पाक कई। अल्लाह पाक उनखे फ़रिश्ते खे हुकुम फरमाई, उन फ़रिश्ते रड़ जो कई रब जे हुकुम सां। उन रड़ जे करे जेके अंदरि वेठा हुया न, पंहिंजे घरनि में वेठा हुया, रड़ जो ॿुधऊं उन्हनि जी दिलि फाटी पई। अल्लाह जो हुकुम अची वियो। कहिड़े बि तरीक़े सां मारे मर्ज़ी जो मालिक आहे, को उन खां पुछण वारो न आहे। फरमाईंदा फ़अख़ज़तहुम सैहतु मुस्बिहीन फ़मा अग़ना अन्हुम मा कानू यक्सिबून, फरमाईंदा जेको बि उन्हनि कमायो हुयो, माल कमायूं, दुनिया कमायूं, पहाड़नि में घर ठाहियूं, फरमाईंदा वॾी ताक़त हासिल कयूं, पर कुझु बि उन्हनि खे कमु न आयो। जंहिंमां रब इहो सबक़ु ॾिनो त मुस्लमान जेकॾहिं जंहिं वक़्त में मां रब जो हुकुम ईंदो न, तोखे न नौकिरी कमु ईंदी, न उहिदो कमु ईंदो, न जेको आहे तोखे कंहिं बि क़िस्म जी का माल ऐं दौलत कमु ईंदी। माल ऐं दौलत जा तूं पहाड़ लॻाए छॾ, पर में कुझु बि कमु न ईंदो। ऐं असां वटि जेके आहिनि ग़रीब बुख था मरनि, ऐं वरी जेकॾहिं कंहिंखे सबील पैसे जो 2-3 ॾोकड़ मिलनि था न, त क़बर जे मथां वरी टाइल लॻाए विझनि। ऐं असांजो हेॾे नंढो पूरे लाइ मां कॾहिं कॾहिं वेंदो आहियां त हुनजे भरिसां हिकिड़ी क़बर आहे, त माना असांजो चवंदा आहिनि न त ग़रीब खे को माण्हू पासे में वेहण बि न ॾे, त उनखे क़बर खे जीअं न थूना हणबा आहिनि, ईअं थूना हणी करे पंहिंजे क़बर जो चौधारी सफ़ाई कराए वरी उनजे मथां साईं उनखे
सीमेंट सां इहे प्लस्तर हणी करे वरी उनजे मथां वरी इहो टाइल हणी आहे, मार्बल हणी आहे। अने असां वरी क़बर ईअं जीअं न जबल जे हेठां जेकॾहिं को ईअं हुजे इहा हालत लॻी। हाणे छा कंदो माण्हू क़बर ते वड़ंदो? अहिड़ा बदअख़लाक़नि सां ॿिए कंहिंजो मतिलबु हक़ ई न आहे। हालांकि हिन क़ब्रस्तान जे अंदरि कब्ज़े करण जी कंहिंखे बि इजाज़त कोन्हे, चाहे मां हुजां या कोई बि हुजे। जंहिंजो फ़ौत शुदा आहे उहो पंहिंजे हक़ जे मुताबिक़ उते पूरे, उन खां बाद में अलाह अलाह ख़ैर सलाह। हे जेके क़ब्रस्ताननि जे अंदरि जेके चौधीवारियूं कढनि था, इहे चौधीवारी कढण जी बि इजाज़त न आहे। तव्हां मिल्कियत तव्हां ख़रीद कयो आहे छा? आम जेको आहे अवाम जो क़ब्रस्तान आहे, जिते जेको ख़ाली जॻह ॾिसंदो पंहिंजे हक़ जे मुताबिक़ इस्तेमालु कंदो। ऐं पंहिंजी वरी ॾेवडियूं कढी करे उते लिखी छॾींदा त हे साईं फलाणे जो जेके आहिनि उनजी ज़ात वारनि जो आहे, हे बि ख़रीद कयो अथनि। इहो हाल कंदा त पोइ क़यामत जे ॾींहुं हिन क़बर में पादर न कंदा कंदा। सो उहा टाइल ॾिसी करे शेख सादी वारो मूंखे ॻाल्हि यादि आई त शेख सादी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे पंहिंजे किताब में। चई त हिकिड़ो ग़रीब जेको आहे पंहिंजे अबे जे क़बर जे मथां वेठो रोए पियो। उनजे अबे जी क़बर हुई कची, अबे जी क़बर हुई कची, ऐं उनजे मथां वेठो रोए पियो। ऐं ॿियो वरी जेको आहे अमीर हुयो, उन ग़रीब जे अबे जे क़बर जे भरिसां उन अमीर जे अबे जी क़बर हुई, ऐं उन ते जेको आहे मार्बल लॻल हर शइ अहिड़े एतबार सां त उहो अमीर जो पुटु जेको आहे उन ग़रीब खे चए पियो, यार तव्हांजे अबे जी क़बर जेका आहे केतिरी कची आहे, कहिड़ी कची आहे, ऐं जेको आहे मिटी पई आहे, ऐं कॾहिं कहिड़ी मतिलबु सफ़ाई न। हे ॾिस मूं वारे अबे जी कहिड़ी अज़ीम शान क़बर आहे, मतिलबु मार्बल लॻल, टाइल लॻल, हर क़िस्म जी ख़ुशबू वग़ैरह। त उहो ग़रीब हुनखे चवे थो की क़यामत जहिड़ी जॾहिं न अलाह जो हुकुम थींदो उथण में, फरमाईं त जेसीं ताईं तो वारो पीउ हिन टाइलनि मां निकिरंदो तेसीं मूं वारो बि कॾो को जन्नत में वेठो। सुभान अल्लाह। तो वारो अबो जेसीं ताईं हिन टाइलनि खां मार्बलनि खां पंहिंजी जान छॾे थो तेसीं मूं वारो पीउ कॾो को जन्नत में वेठो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह सिवाय असांखे क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सो क़ुर फरमायो त इहे तव्हांजा इहे माल दौलत कंहिं कमु न ईंदा जेसीं ताईं अल्लाह जो हुकुम न हूंदो। अल्लाह से अमल करने की तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका